मनशात फरोशी मनशात मंजूरी उठाने पुलिस गर्दी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। टंडो मोहम्मद खान पुलिस पारा ये पुलिस गर्दी कई वही है जेका दहशत गर्दी है जेको उस्तादन के घर में गिड़ी उस्तादन के खयो वने तो उनन के घर में को सामान कोन छॾियो है एतरी हद सुधी जो सोलर जो प्लेटूं उनन जा कपड़ा उनन जो रलियूं उनन जा हंध खया विया असां जो उस्ताद ज़ुल्फ़कार टंडो जो हिकिड़ो मेहनती उस्ताद है जेको मुहैया में गर्ल्स स्कूल में पढ़ाईंदो है उन खे खयो वियो आहे जेको गिरफ़्तार आहे उनखे जेल में रखियो आहे उहो पुठियां स्कूल ते ॿारनि खे केरु पढ़ाईंदो स्कूल ते ॿारनि जो माना जो मुस्तक़बिल तबाह पियो कयो नी ही पुलिस जेके असां उस्तादनि जी न पर पूरे असांजे मुआशिरे जी हिफ़ाज़त करणु घुरिजे हुनजो कमु कहिड़ो थी रहियो आहे हुनजो कमु आहे त मंशात मंसूली वठे हुनजो कमु आहे त ठहिरो सप्लाई करणु हुनजो कमु आहे त मेलपुड़ियूं हलाइणु बाक़ी हुननि कयो छा आहे अमन अमान जो मसइलो हुननि खां सदाई माना जेको रहियो आहे हिननि सदाई दहशतगर्दी कई आहे पुलिस गर्दी जेका टंडे मोहम्मद खान में थी रही है जंहिंमें ख़ुसूसन हाणे उस्तादनि ते वार पियो कयो वञे असां पुलिस अहिड़े पुलिस गर्दी जी मज़म्मत करियूं था ऐं भरपूर तइदाद माना आवाज़ सां मुतालबो करियूं था त असांजो उस्ताद ज़ुल्फ़कार टंडो उनखे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे ॿी सूरत में असां तइलीमी सरगर्मियूं पंहिंजी जॻह ते जारी रखंदासीं पर असां पंहिंजो एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं अॼु असां पंहिंजे स्कूलनि में कयो आहे थी सघे थो त हाणे असां तहल कंहिं ज़िले सतह ते करियूं उस्ताद ज़ुल्फ़कार टंडे खे गर्दी